निम जो वण सिंध में आम चवणी आहे। निम जूं छाऊं माहिरुनि जूं दुआऊं। निम दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में मिले थो। उन जे असुल वतन जी लिस्ट में पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश, श्रीलंका, मलाइशिया ऐं ओलह अफ्रीका जहिड़ा मुल्क मिलनि था। इन लिहाज़ सां निम खे सिंध जो असुल को मक़ामी वण चई सघिजे थो। हीउ वण घणो करे खुश्की वारे इलाइक़नि में थिए थो। उन लिहाज़ सां सिंध जे ॾाखणे थर वारे इलाइक़े में वधीक मिले थो। मिले त ही जाबलू इलाइक़नि में बि थो, पर उहे जबल कचा ऐं भुरंदड़ जबल हूंदा आहिनि। उनखां अलावा ही मैदानी इलाइक़नि में बि थिए थो, पर हाणे वधंदड़ सिम हिन खे सिंध जे मैदानी इलाइक़नि ताईं महदूद करे छॾियो आहे। सिंध जे क़ौमी वण करार ॾिनल निम जी ख़ासियतुनि खे ॾिसबो त उहे घणे भाङे मक़ामी इलाज ऐं हिकमत जे हवाले सां ई मिलंदियूं। उनखां अलावा ही छांव मौसमुनि जे मटिजण, पखियुनि पारां आना बचा करणु, फसल पोखण जी लोक ॾाहप, ख़ुशबू, ॾंदण, काठी, माल जे चारे ऐं पखियुनि जे फ्रूट तौरु कमु ईंदे बि नज़र ईंदो। सिंध में मक़ामी ॼाणू माण्हुनि मुताबिक़ निम ॿिनि क़िस्मनि जी थिए, हिकु चुहच साई ऐं ॿी थोरी हल्की साई। चुहच साई निम जी काठी वधीक पकी, वज़नी, थुल्ही ऐं वॾी थिए, जॾहिं त हल्की साई निम वज़न में पूरी पर पन वधीक हुजण जे करे छांव में वधीक थियण खां अलावा चोच खां तयार बि जल्दी थी वेंदी आहे। उनखां अलावा उन्हनि जे ॿूर जो रंग बि अलॻि अलॻि सफ़ा अछो ऐं पीलाण माइल अछो थिए त पननि में बि वाज़िह फ़र्क़ु महसूसु करे सघिबो आहे। निम जी छांव घाटी ऐं थधी थिए, पर जेको हरू भरू निम जी छांव जो ॿियनि वणनि जी छांव सां मुक़ाबिलो कराइण ते सफ़ा संदरो ॿधी बीही रहे त पोइ उन ई मुक़ाबले में निम खे शायदि सोभ नसीब न थिए ऐं मुक़ाबिलो बड़, टाल्ही ऐं सिरिह तरतीबवार खटे वञनि। छांव त ॿेर ऐं सिरिह जी बि सुठी थिए थी, पर जेको राति जो उन्हनि जे हेठां विहिंजी या लस्सी खाई सुतो त माना बुखार खे नियापो ॾेई घुरायोसि, पर निम जे हेठि या छांव में ईअं कोन थो थिए। भली मोहतरमा इल्सा काज़ी खे निम जी छांव मुतासिर करे ऐं हूअ नीम टी जहिड़ो ज़बरदस्त नज़म लिखे ऐं माई भागी भली खणी खड़ी नीम के नीचे ॻाए महबूब खे मुतवजा करे, पर ॻाल्हि जॾहिं मुक़ाबले जी ईंदी त पोइ ॻाल्हि ॻरी थी पवंदी। ॻाल्हि जॾहिं मक़ामी ऐं लोक ॾाहप वारनि इलाजनि जी निकिरंदी त निम कंधु मथे खयूं बीठो हूंदो, पर उते बि अकु अची सीनो साहियो साम्हूं थींदो अथसि। जिते जिते निम आहे सालनि ऐं सदियुनि खां उते निम मां वधि कमु मक़ामी इलाज वारो ई वरितो वेंदो आहे। मज़े जी ॻाल्हि त श्रीलंका खां सिंध ऐं अरबुस्तान खां अछड़े थर ताईं निम थोरे घणे फ़र्क़ सां हिकु जहिड़नि नालनि सां सॾिबो ऐं सुञातो वञे थो। ओलह अफ्रीका में हिन खे मुरबानी सॾिबो आहे, जंहिंजो मतिलबु आहे 40 जो वणु, माना त 40 बीमारियुनि ते पवे थो। उन में को बि शक नाहे त अॼोके जदीद दौर में जिते ही केतिरनि ई एलोपैथिक, होम्योपैथिक ऐं हिकमत जी दवाउनि में इस्तेमालु थिए थो, उते बाम, साबुण, शैम्पू, क्रीम, टूथपेस्ट वग़ैरह में बि इस्तेमालु थियण सां गॾु केतिरनि ई पेस्टिसाइड में बि इस्तेमालु थिए थो। जे सिंध जा हकीम सचा थियनि त असां सिंधवासी ओलह अफ्रीका जे मुक़ाबले में निम जूं 40 खां वधीक बीमारियुनि खे लॻण वारी लिस्ट वधाए सघूं था। निम ते मौजूदु लिटरेचर में ख़बर नाहे छो मौसमू मटिजण वारो ओञाण ऐं ख़ासियत वारे पासे मिड़ई घटि ध्यानु ॾिनो वियो आहे, या पोइ इन ॻाल्हि खे अहमियत न ॾींदे इहा ख़ासियत रिपोर्ट न कई वई आहे। सिंध में निम मां ॿिया फ़ाइदा हासिलु करण खां अलावा उन मां मौसमू मटिजण जो अंदाज़ो बि लॻाइबो आहे। मिसाल तौरु जॾहिं निम पीला पन करे छाणे त उहा सियारे जी पछाड़ी बहार जी आमद ऐं चेट जे अचण जो ऐलान हूंदो आहे। पन छाणण बाद नवां गोंच कढणु बहार जे फुटाड़े ऐं चेट पोखण जे वॼायल बिगिल बराबरि हूंदो आहे। कचु करे ॿूर खणणु चेट नओं थियण जो ऐलान हूंदो आहे, जंहिं दौरान कणिक, चणा, मटर ऐं गाह वग़ैरह पोखिबा आहिनि। निमोरी कचे थियण वारो वक़्तु सावण जे शुरू थियण वारो वक़्तु हूंदो आहे। उन दौरान कणकनि में लावारा पइजी वेंदा आहिनि ऐं सावण वारा सभु फसल फुटी, सारियूं, तिर, ग्वार पोखिजी चुका हूंदा आहिनि। जॾहिं त निमोरियूं पची छणण वारे वक़्तु फुटी ॾीननि ते हूंदी आहे ऐं तिर फरी खणी चुका हूंदा आहिनि। निमोरी छणी बस कई त ॼण सावण जी मुंद बि बस कई। पोइ उन दौरान बादल वसनि न वसनि, पर निम ॻोढ़नि वांगुरु निमोरियूं हेठि किराईंदो आहे। त
त उहो वक़्तु वरी नवां निम फुटण जो हूंदो आहे। जीअं त निमोरियूं केतिरा ई पखी शौक़ सां खाईंदा आहिनि, इन करे निम जो ॿिज पखियुनि जे विठिन वसीले परे परे ताईं पखेड़िजी वेंदो आहे। काश रुगो इन कुदरती तरह फुटल ॿिज खे ई असां संभाले वॾो वणु कयूं त अहिड़ियूं मौसमी तब्दीलियूं ऐं गर्मियूं ॾिसणियूं न पवनि। सिंध में निम सां न सिर्फ़ु मौसमूं मापिबियूं ऐं जांचबियूं आहिनि, पर के हफ़्ती उन्हनि जे पन पीला थियण खां निमोरियूं छॾण ताईं पखियुनि जे आननि ऐं बचनि जूं मौसमूं बि चवंदा आहिनि। मिसाल तौरु निम जे पन पीला करे छाणण वारो वक़्तु तितिर ऐं कुकड़ जे आननि लाहिण जो वक़्तु हूंदो आहे, जॾहिं त गौच कढण वारो वक़्तु आननि मां बचा फुटण वारो वक़्तु सम्झो वेंदो आहे, जंहिंखे चेट वारो तूर सॾिबो आहे। कचु करण ऐं ॿूर लॻण वक़्तु उहे पखी वरी ॿिए तूर जी तयारियुनि में हूंदा आहिनि, जंहिंखे सावण वारो तूर सॾिबो आहे। हफ़्तनि जे बकौल त चेट जे तूर वारा बचा अक्सर करे शायदि हवा वग़ैरह जे सबबु बीमार रहंदा आहिनि ऐं घणो वक़्तु न कढी सघंदा आहिनि। निमोरियूं कचियूं थियण वारो वक़्तु तोते जे बचनि जो हूंदो आहे। निमोरियूं कचे मां पके थियण वक़्तु कांव, कोयल ऐं कबर जे बचनि जो वक़्तु हूंदो आहे। निमोरियूं छाणण वारो वक़्तु कांवनि पारां बचा उॾाड़ण वारो वक़्तु हूंदो आहे। अॻे नाला घणो करे वणनि, गुलनि, ॿूटनि, मेवनि या सिफ़तुनि वग़ैरह जे हिसाब सां रखिया वेंदा हुआ। वणनि जे हिसाब सां नाला रखण महिल बि उन्हनि वणनि जी सिफ़त न ॾिसबो हो। मिसाल कंडो या किरड़ नालो रखणु वॾी उमिरि जी ख़्वाहिश या दुआ हुजे थी त अंब ऐं सूफ़ वरी मिठास जी निशानी। साॻे नमूने निम खे जीअं त सुरो वग़ैरह नथो लॻे, उन करे निम नाले रखण जो मतिलबु ॿार खे बीमारियुनि ऐं मुसीबतुनि खां बचाइण वारी ख़्वाहिश ऐं दुआ जो हूंदो आहे। शायदि निम जे उन्हनि सभिनी सिफ़तुनि ऐं ख़ुसूसियतनि खे साम्हूं रखी ई निम खे सिंध जो सरकारी ऐं क़ौमी वणु क़रार ॾिनो वियो आहे। पर जंहिं नमूने वणनि जी वाढी हली रही आहे, उन करे किथे ईअं न थिए जो ईंदड़ नसुलनि खे निम जो वणु ॾेखारण लाइ निम जो वणु ॻोल्हणो पवे।